दर्शन गाने ॿुधायूं ॿोली ॿुधाई। रामू हिक ननादे घोथा में रहेंदो हो। हू तमाम गरो खुश हो। हिक दी हुन सहर में विचर कयो। हू खुशी खुशी सहर में वियो ऐं उते हुनखे हिक सज्जान मिलियो। रामू उनका पुछ छा तव्हां मूंखे कुझु नयो सीखारे चागो था? सजान चयो। इंजा पैसे लगांदा रामू जवाब दिनो। मुझे तराफा में तोखे एक नए जारा दींदिश की तोखे पंहिंजे पैसे जो ध्यान राखर घुर्जे। पैसे जीवन में सब कुछ आहे। रामू जवाब दिनो। पर मूं त पंहिंजो सॼो धां घौथ में छड़े अहियो अहिया। सजान पुछियो। तू ता हिते अहिये त तू हेन्ये धन जे राक्षा किरपियो करे। रामू जवाब दिनो। किरबे ना आहे। सजान चयो। किरबेना इंजो मतलब त तोखे तुरंत गार लाउतर घुर्जे। इहो पॉसिबल आहे कि तू हेन्यो धन बे बायन लुतियो हुंदो। हिक उदस साहू पंहिंजे घोथ जे तरफ वनर लागो। उन वक़्त हुनखे लगे पियो की ता हुन कुछ मूलियन गुमकाए आहे। उहो छा आहे जो हुन गुमकायो आहे? हू सोचर लागो ऐं अचानक चिलियर लागो। ओ जेको मोह गुमकायो आहे इहो आहे मुस्कान। हू गोथ पहुतु तथा उनका हिक सजान पुछियो। तो गोथ में छा सीखी? रामू जवाब दिनो। कियो मूं सीखियो कि खुशी बिना कोई बियो धान ना आहे। आनंद खा वधे सूथो पोसार ना आहे। जेको बे आहे तोखे संतोषता खे गम ना करारो आहे।